टंडे मोहम्मद खान में गवर्नमेंट डिग्री बॉयज़ कॉलेज के तरफा अॼोके जदीद दौर में इस्लामी तैलीम के कंप्यूटराइज़ तैलीम लाज़मी करार ॾियण लाइ सीरतुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस जो इनकाद किया वियो, जंहिंमें शरीक साझेवंद इल्म दोस्त अदीबन सियासी समाजी अगवाननि केतियूं न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त असांजे कॉलेज में गुज़िरियल 5 सालनि खां इहो प्रोग्राम मुश्तमिल हली रहियो आहे, जंहिंमें टंडो मोहम्मद खान जा सभई गवर्नमेंट ऐं प्राइवेट कॉलेज हिसो वठनि था। असांजो बॉयज़ कॉलेज आहे, गर्ल्स कॉलेज आहे, बुलड़ी शाह करीम कॉलेज आहे, 4 प्राइवेट कॉलेजिस आहिनि, मखदूम बिलावल कॉलेज आहे, आसिम हायर सेकेंडरी स्कूल आहे, फौजी फाउंडेशन आहे, तव्हांजो बहरे आहे। बहरहाल असांखे ॾाढी ख़ुशी आहे त सभई जेके पार्टिसिपेंट आहिनि उहे सुठे नमूने में हिसो वठनि था। असांजा शागिर्द नौजवान असांजी नियाणियूं तमामु टैलेंटेड आहिनि ऐं उन्हनि खे अॻियां वधणु खपे। उते हिननि जा जेके मुक़ाबला आहिनि जीअं स्कूलनि में, कॉलेजनि में, यूनिवर्सिटियुनि में थियनि था। ऐं टंडो मोहम्मद खान जो बि डिग्री कॉलेज तमामु पुराणो कॉलेज आहे, जंहिंमें प्रिंसिपल साहिब सयाला निदर साहिब जी हिमत सां ऐं हिते ई टीम सां जिन ही प्रोग्राम रखियो आहे, तमामु ख़ुशी अहिड़ी ॻाल्हि आहे। असांजे टंडो मोहम्मद खान में अहिड़े क़िस्म जो पहिरीं को प्रोग्राम कोन थियो आहे, इन करे मुंहिंजे ख़्याल में नए अंदाज़ जो आहे, सॼो कंप्यूटराइज़ सिस्टम आहे ऐं ॾाढो असांखे बि वणे पियो, त मुंहिंजे ख़्याल में सॼे ऑडियंस सभिनी खे वणंदो। जेके डिग्री कॉलेज टंडो मोहम्मद खान जे तरफ़ां मल्हाई वञे, उन में हीउ 4 ॾींहं अॼु जेके पहिरीं टिनी राउंडनि में जेको पहिरीं टीम डिग्री कॉलेज टंडो मोहम्मद खान तमामु सुठा जेको जवाबु ॾिनो, उन्हनि तमामु हिकिड़ो सुठो क़दम आहे, हीअ सुठी शइ आहे। जेके बि गवर्नमेंट कॉलेज आहिनि उन्हनि में अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि त जीअं छोकिरनि बहिराड़ी जे ख़ासि करे ग़रीब छोकिरनि जी हिम्मत अफ़ज़ाई। डिग्री कॉलेज टंडो मोहम्मद खान जे तरफ़ां तदरीसी सरगर्मियुनि सां गॾोगॾु हिन क़िस्म जूं गैर तदरीसी सरगर्मियूं जेके आहिनि उहे शागिर्दनि जे लाइ ऐं असांजे समाज जे लाइ हिकिड़ो उत्साह जो सबबु बने थो, ऑक्सीजन आहिनि। ऐं आउं सम्झां थो हिन क़िस्म जूं जेके सरगर्मियूं आहिनि, जीअं जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में 3 रोज़ा जश्न जो इतमाम कयो वियो, जंहिंमें पहिरें ॾींहुं तक़रीरी मुक़ाबिलो टंडे मोहम्मद खान विलेज जे समूरनि कॉलेजनि जे विच में, उन्हनि जे टीमुनि जे विच में मुक़ाबिलो, ॿिए ॾींहुं नात ऐं किरत जो मुक़ाबिलो, ऐं अॼु जेको फाइनल आख़िरी ॾींहुं आहे उन क्विज़ कॉम्पिटिशन जो मुक़ाबिलो आहे, जंहिंमें समूरे विलेज जा कॉलेज जेके आहिनि उन जा शागिर्द पार्टिसिपेट करे रहिया आहिनि। कॉलेज प्रिंसिपल अलादीन दर्श साहब जेको प्रोग्राम हे जोड़ियो आहे, इहो इंतिहाई ख़ूबसूरत आहे ऐं क़ाबिल दाद आहे, जेको सॼे टंडे मोहम्मद खान ज़िले जे लाइ हिकु बेहतरीन प्रोग्राम आहे। असां 3 ॾींहंनि खां अचूं पिया, माशाअल्लाह इलाही सुठे नमूने इन्हनि ऑर्गेनाइज़ कयो आहे, इलाही हर शइ इलाही सुठी आहे, असांखे माना इलाही वणे। टंडे मोहम्मद खान जे मौजूदा प्रिंसिपल अॻी रिवायत खे क़ाइमु रखंदे 3 रोज़ा प्रोग्राम कयो आहे, जेको मुख़्तलिफ़ कॉलेजनि मां शाह करीम कॉलेज, टंडे मोहम्मद खान जा कॉलेज ऐं स्कूल हिन में हिसो वठनि था। तमामु सुठो प्रोग्राम आहे। हिन खां अॻु मूं पाण जॾहिं हिन कॉलेज जो प्रिंसिपल हुउसि, तक़रीबन उन वक़्त खां ही प्रोग्राम हलंदड़ आहे। 3 ॾींहं थिया आहिनि, लास्ट डे आहे, इलाही सुठो मज़ो, जनरेशन खे इलाही नॉलेज पियो मिले। ख़ुशी ॻाल्हि आहे त नई नस्ल जेका असांजी नौजवान नस्ल आहे उन में हुज़ूर जो इश्क़ मुस्तफ़ा पैदा करणु ऐं अहिड़ा जेके प्रोग्राम सरकारी सतह ते तमामु कॉलेज स्कूल में हुअणु खपनि, त इहा ख़ुशाइनि ॻाल्हि। तक़रीबूं थियणु खपनि ऐं नबी साईं जिन जेको बि अलाह जो दीन पखेड़ियो उन हवाले सां जेको आहे सो असांखे जेके कम उन्हनि खे फॉलो करियूं, उहो हिननि प्रोग्रामनि जे हिसाब सां, ऐं नंढा वॾा नौजवान थोरा त इहे हिकिड़ा मैसेजिस आहिनि जेके पहुचनि था, ईअं असीं सुठे तरीक़े सां जेको आहे सो असांखे सम्झ में ॻाल्हियूं अची सघनि थियूं। साईं अलाह ने दर्स जहिड़ा माण्हू प्रोफेसर पुराणा त इहे बिल्कुलु थियणु खपे। सीरतुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस में शरीक शागिर्दियाणियुनि ऐं शागिर्दनि इस्लामी तैलीम बाबति सवालनि जवाबनि जी निशिस्त में जदीद ॼाण लाइ सवालनि जा जवाब ॾेई भरपूर हिसो वरितो, जंहिंमें कामयाबी हासिल कंदड़ शागिर्दियाणियुनि ऐं शागिर्दनि खे पहिरीं, ॿी ऐं 3 पोज़ीशन जे शील्ड्स ऐं इनाम ॾिना विया। कैमरामैन ख़ादिम जिस्कण सां गॾु ग़ुलाम नबी कीरियो, के न्यूज़ टंडो मोहम्मद खान।